सिंध पब्लिक सर्विस कमीशन पारां मेरठ जी लताड़ ऐं पंहिंजा नवाज़ पॉलिसी ख़िलाफ़ अॼु मुतासिर उम्मीदवारनि पारां अलामा दाऊद पोटो लाइब्रेरी खां एहतिजाजी रैली कढी सिंध पब्लिक सर्विस कमीशन ऑफिस जे आॾो एहतिजाजी मुज़ाहिरो करे धरणो हयो आहे। हिन धरणे में मुख़्तलिफ़ सियासी समाजी तंज़ीमुनि जा अॻुवान जॾहिं त वकील अदीब शाइर पिणु मौजूदु आहिनि। पाण हिते मौजूदु मुतासिर उम्मीदवारनि अॻुवाननि सां ॻाल्हायूं था त उनजा कहिड़ा मुतालबा आहिनि। ते सिंध जे नौजवाननि जो थींदड़ क़त्ल-आम, हे ज़्यादती, हे ज़ुल्म, हे करप्शन जी माफ़िया, हे रिश्वत जी बाज़ार जेका सिंध पब्लिक सर्विस कमीशन लॻाए वेठी आहे उन खे ख़तमु करण लाइ एहतिजाज आहे। असां था चऊं त तव्हां प्रॉपर कापियूं चेक करायो, रीचेक कयो। हे नौजवान नस्ल वेठा आहिनि, इहे सभु पास न थियनि त मेरिट त कयो, 5% खां 10% मेरिट कयो। तव्हां सिंध जे शऊर खे चंद पैसनि वधि चंद टकनि वधि खपायो था पिया। सिंध में सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु मेरिट ऐं मेरिट खां सवाइ असांखे का बि शइ क़बूल कोन्हे। असांखे इहा शइ क़बूल कोन्हे त हिते सिंध जो जेको नौजवाननि जो हक़ आहे उन जी लताड़ कई वञे। बाबा हे जेको आहे माना सिंध पब्लिक सर्विस कमीशन जेको आहे सिंध जे नौजवाननि जो मेरिट जो मक़तलगाह बणिजी वियो आहे। 10-15 सालनि खां हिते इहो ज़ुल्म हलियो पिए, पर हाणे ज़ुल्म जी इंतिहा थी वई आहे। हाणे जेको आहे अॼु नौजवान हिते सरापा एहतिजाज आहे। 2024 जो हींअर जेको इम्तिहान थियो आहे उन में जंहिं तरीक़े सां हिननि अक़रबा परवरी, अहबाब परवरी ऐं जियाल पंहिंजी नवाज़ी कई अथऊं। सभ खां पहिरियां इमीडिएट कैंसिलेशन ऑफ CC 2024 खे कैंसिल कयो वञे, वराए इम्तिहान वरितो वञे। नंबर 1। नंबर 2, जुडिशल एंड फॉरेंसिक इंक्वायरी कई वञे CC 2024 में त हीउ हेॾो बंबड़ मतो छो। जॾहिं असां किताब पढ़ी रहिया हुआसीं, जॾहिं असां डॉन, द गार्डियन टाइम्स, द न्यूयॉर्क टाइम्स, जॾहिं रीयूटर्स असां पढ़ी रहिया हुआसीं, जॾहिं असां हरमन हेस खे, सिद्धार्था जहिड़ा किताब, जॾहिं असां निकोलो मैकियावेली खे सम्झी रहिया हुआसीं त पोइ तव्हां असांखे डिस्टर्ब छो कयो आहे, हिते अची ख्वार छो कयो आहे। इन जे लाइ CC 2024 जे मामले में इंक्वायरी थियणु घुरिजे। 2 मुतालबा। मुतालबो 3, वॾेराइज़ेशन ख़तमु कई वञे, सिफारिशी माण्हू ख़तमु कया वञनि, इहे टोपी ड्रामा ख़तमु कयूं वञनि कि बाबा जेको आहे फलाणे जो बि वॾेरो ॿार फेल थियो आहे, अड़े बाबा उहो तव्हां पाण फेल कराईंदा आहियो त जीअं नेक्स्ट इम्तिहान में हुनखे पास कराइजे ऐं चई सघिजे त पोइ दफ़ा फेल हो ऐं हाणे पास आहे। सर असां हीअ जेको एहतिजाज आहे पर्टिकुलरली जेका हीअ रिज़ल्ट आई CC 2024 जी, उन में हिननि छा कयो आहे जो जिन हिननि खे माना राज़ी कयो आहे, ख़ुशि कयो आहे ऐं पंहिंजा नवाज़ी करे 8,000 छोकिरनि मां रुॻो 70 ॼणनि खे हिननि पास कयो आहे। हालांकि 2023 जॾहिं रिज़ल्ट आई उन में असां 2000 कैंडिडेट वेठा हुआसीं ऐं उन मां 600 छोकिरा पास थिया हुया। ऐं उन में छा थियो त जॾहिं हिन साॻियो ई सीटूं पंहिंजे पैसनि ते विकामे ऐं पंहिंजे मनपसंदि माण्हुनि खे ॾिनियूं ऐं हेठों वारी सीटूं जेके माना घटि पावर वारियूं उहे मेरिट ते 3-4 ॾेई करे ऐं मेरिट छो कयूं। ऐं जॾहिं पोइ जेके दोस्त अनलोकेट थिया, लाइक़ दोस्त अनलोकेट थिया, उन्हनि आवाज़ उथारियो त हिननि सम्झो त यार जॾहिं हिननि खे रिटर्न में पास था कयूं त बाद में इंटरव्यू में तंग था कनि। इन जे करे हिननि स्टेट जी मटाई ऐं हीअ हमेशह साइकोलॉजी सां खेॾंदी रही आहे SPC शागिर्दनि जे। पोइ हिननि छा कयो जो 2024 में हिननि जस्ट 70 पास कया ऐं जेके लाइक़ जेके स्टूडेंट हुया जिन जी CSS पास आहे 2 दफ़ा, उन्हनि खे 3 सब्जेक्टनि में 4 में फेल करे ऐं डिस्करेज कयो त हू पाण खे क्वेश्चन कनि। कैमरामैन तैमूर बलोच सां गॾु कामरान सहतो, धरती TV न्यूज़, हैदराबाद।